शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। हिकु वॾो धनी पुरुष हो समय अनुसार, पर रब जी रचना कुछ ईअं थी त हू आस्ते आस्ते ग़रीब थींदो वियो। खाधे पीते लाइ बि पैसो न बचियसि, पर हू ॾाढो धर्मात्मा, वॾा वॾा यज्ञ दान ऐं धर्म जा कम कया हुआ। पर अहिड़ो को परारब्ध जो चकर आयसि जो खेसि केरु हिनखे उधार ॾियण लाइ तयारु कोन हुओ। आख़िर हिनखे हिन जी स्त्री चयो त ॿिया सभु वसीला त बि विया आहिनि ऐं हाणे ही हाल सहण खां बि ॿाहिरि आहे। राजा विक्रमाजीत वटि वञो ऐं हुनखे पंहिंजे हिकु या ॿिनि यज्ञनि जो फल ॾियो त हू उन्हनि ते थियल ख़र्च अव्हांखे ॾिए। इहा ॻाल्हि मञी हू निकितो राजा वटि वञण लाइ। ज़ाल खेसि रस्ते लाइ खीर ऐं अटो घी 10 खनि 9 रोटियूं पचाए ॾिनियूं। हलियो त वाट ते हिकु कुती नंढनि बचनि सां पई हुई ऐं बुख में मरी पई। हिनखे क़यास आयो धर्मात्मा त हुओ, सो विपदा में कीअं मुंहुं मोड़े। यकदम 2 रोटियूं कढी उन कुतीअ खे ॾिनाई, पर हुनखे एॾी त बुख हुई जो को आराम न आयसि। 2 रोटियुनि मां ॿियूं 2 बि ॾिनाईंसि ऐं आख़िर सभई रोटियूं हुनखे खारायईं। तॾहिं कुती में ॼण नओं साह पियो ऐं संदसि बचा बि खीर दाइण लॻा। हुनजी तृप्ति थी त संदसि हू कर्म परमात्मा जी दरगाह में क़बूल पियो। कर्म बि तॾहिं तो फलदायक थिए जॾहिं धणी वटि क़बूल पवे। आख़िर हू राजा विक्रमाजीत जी दरबार में पहुतो ऐं हाल कयाईं त परमात्मा जी मूं ते एॾी कृपा हुई, पर हाणे तंगी आहे। पहिरीं त आउं अमीर हुअसि, दान पुण्य करण जहिड़ो हुअसि, पर हाणे तमामु घणी तंगी आहे। मूं कई यज्ञ बि कया आहिनि, उन्हनि मां 1-2 जेके यज्ञ आहिनि उन्हनि जो फल मां तव्हांखे थो ॾियां ऐं मूंखे धन ॾियो उन जे बदिलाए। राजा धर्मात्मा हुओ ऐं धर्म जे कमनि जो क़दुरु हुयुसि, सो क़बूल कयाईं। ज्योतिषियुनि खे घुराए चयाईं त ॾिसो त हिन कहिड़ो वॾो यज्ञ कयो आहे जंहिं जो फल मां वठां। उन्हनि ज्योतिष हलाए मालूम कयो त हिन गुज़िरियल राति जे हिकु भारी यज्ञ कयो आहे जो परमात्मा जी दरगाह में पिणु क़बूल पियो आहे। चई हिन त हूअं त जाम वॾा यज्ञ कया आहिनि, पर जेको रिसेंटली जेको हींअर गुज़री वई राति आहे उन में हिन तमामु भारी यज्ञ कयो आहे ऐं हीउ यज्ञ भॻवान हिन जो क़बूल करे छॾियो आहे ऐं उन वास्ते ही सारो राज घुरे त बि सस्तो सौदो अथव। ज्योतिष चवे पियो त जेको हिन यज्ञ कयो उन जे बराबरि उन जे बदिले तव्हां हुनखे ही पूरो पंहिंजो राज ॾेई छॾियो, तॾहिं बि ही तव्हां हिन सौदे में फ़ाइदेमंद आहियो, तॾहिं बि ही सौदो उन्हनि खे सस्तो थो पवे। राजा हिन खां उन यज्ञ जो फल घुरियो। हिन चयो त साईं मां ग़रीब रोटी टुकर लाइ बि ॾुखियो, सो मूं राति यज्ञ कीअं ऐं कहिड़ो कयो। हिन खे कुती जे जान बचाइण वारे कर्म जी त ॼण यादगिरी बि कान हुई, छो त हू त सोभा खां दयालु हुओ ऐं हुन इहो कर्म त हिकु ख़सीस पे सम्झियो। हिन चयो मां कंहिंजी जान बचायां थो, इन मां इहो कोई यज्ञ थोरी आहे, इहो त मुंहिंजो धर्म आहे, इंसानियत आहे, इहो मूं भॻवान जे लाइ त कोन कयो। राजा वरी ज्योतिषियुनि खां पुछियो, ज्योतिषियुनि खे चयो त ही त हीअं थो चवे त मूं कुझु कयो कोन आहे, पर ज्योतिषियुनि वरी बि चयो त साईं हिन पंहिंजे खाधे लाइ आंदल सभु रोटियूं हिकु कुतीअ खे खाराए उन कुती ऐं संदसि बचड़नि जो जानूं बचायूं आहिनि, साऊं बचायूं आहिनि। इहो संदसि कर्म परमात्मा वटि क़बूल पियो आहे। इन कर्म जो फल वठोसि ऐं हिन जा ॿिया यज्ञ अहिड़ा ॿिया यज्ञ न क़बूल थिया आहिनि, पर जेतिरो ही यज्ञ क़बूल थियो ॿिया एतिरा कोन पिया आहिनि। हिन चयो त जेकॾहिं ईअं आहे त हिन कर्म जो फल त मां बि कोन ॾींदुसि। धर्मात्मा
हिन चयो त जेकॾहिं ईअं ई आहे त हिन कर्म जो फल मां बि कोन ॾींदुसि। धर्मात्मा आहिनि त विपता अचे थी त बि थोरे वक़्त लाइ उज़रे मातर राजा मस ॾाढो राज़ी थियो ऐं ख़ुशि थी खेसि दरबार में खणी नौकरीअ में रखियईं। जेको धन हिनखे इहो यज्ञ करे जेको हुन कुतनि खे मानी खाराए हिनखे मिलियो थिए, उहो हिन चयो मां पाण ॾियण राज़ी न आहियां। ऐं राजा सिर्फ़ु हिनजी जेको विपता जे टाइम कुतनि जी मदद कई, कुतीअ खे रोटी खाराई, उन ते ख़ुशि थी हिनखे दरबार में नौकरी ते रखियो ऐं संदसि ॿार बचा घुराए वरिताईं ऐं संदसि ख़ूब पालना करणु लॻो। मतिलबु त कर्म योग क़बूल पवे त मोक्ष बि ॾेई थो सघे, जीअं ज्ञानवान जो ज्ञान। चओ जय सियाराम। हीअ कथा पंहिंजनि सां गॾु शेयर कजो। चओ जय सियाराम।